नासिन सिंध समाचार में अवां खे भली कार चवंदासीं। सब खां पहिरीं अवां खे ख़बर ॾियूं काज़ी अहमद मां, जिते आमरी रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ऐं उठ गाड़ी में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 14 वरनि जो काशिफ़ भट्टी फौत थी वियो, जॾहिं त संदसि भाउ ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। काज़ी अहमद मां इहा ख़बर शेयर कयूं पिया अवां सां, जिते मोटरसाइकिल ऐं उठ गाड़ी में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 14 वरनि जो काशिफ़ भट्टी फौत थी वियो। तफ़सील मालूम कंदासीं। अल्लाह रखियो सियाल काज़ी अहमद मां लाइन ते मौजूदु आहे। जी अल्लाह रखियो, छा तफ़सील आहिनि इन हादसे जे हवाले सां? जी बिल्कुल, काज़ी अहमद लॻ आमरी रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल अॻियां हलंदड़ उठ गाॾे सां ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार जेके ॿ सॻा भाउर 14 साला काशिफ़ भट्टी जेको मौक़े ते ई फोत थी वियो, जॾहिं त संदसि 12 साला भाउ आहे वकास भट्टी जेको शदीद ज़ख़्मी थी पियो, जिन खे फौरी तौर ते मक़ामी रूरल हेल्थ सेंटर काज़ी अहमद इस्पताल पहुचायो वियो, जिते डॉक्टरनि जेको काशिफ़ भट्टी जे फौत थियण जी तस्दीक कई, जंहिं बैदि जेको संदसि भाउ जेको ज़ख़्मी हुनखे फौरी तौर ते ॻणती जोगी हालत में नवाबशाह इस्पताल पहुचायो वियो आहे। जॾहिं फोती जो मड़ पंहिंजे अबाणे घर ॻोठ जॾहिं रोशनाबाद पहुतो त घर में रोज़राड़ो पइजी वियो ऐं हर तरफ़ कोहराम मची वियो। ॿुधाए पियो वञे त आमरी रोड ते जेके ॿई भाउर जेके हा मोटरसाइकिल ते सवार हुआ त हीउ हादसो पेश आयो, जंहिंमें हिकु भाउ जी जेका ज़िंदगी जेका अजल जो शिकार थी वई। जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। अल्लाह रखियो सियाल। नाज़िन काज़ी अहमद मां अवां खे अपडेट कयोसीं, जिते हादसो थियो आहे। इन हादसे में 14 वरनि जो काशिफ़ भट्टी फौत थी वियो। दादू में पुलिस एहलकार ऐं कस्बो जे नौजवान नारी पारां ज़हरीली दवा पी आपघात करण जी कोशिश कई, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। दादू मां इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, जिते पुलिस एहलकार ऐं कस्बो जी नौजवान नारी पारां ज़हरीली दवा पी आपघात करण जी कोशिश कई वई, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। फ़तह शेख लाइन ते मौजूदु आहे। फ़तह शेख, छा तफ़सील आहिनि वधीक? नाज़िन कोशिश कयूं पिया फ़तह शेख सां राब्तो कयूं। दादू में पुलिस एहलकार ऐं कस्बो जे नौजवान नारी पारां ज़हरीली दवा पी आपघात करण जी कोशिश कई हुई, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। घोटकी शहर में 1 महीनो अॻु मुबैना तौर अगवा थियल नौजवान ड्रामाई अंदाज़ में बाज़ियाबती घर पहुची वियो। नौजवान जो चवणु आहे त अगवा करे मुख़्तलिफ़ जायुनि ते रखियो वियो हो। घोटकी में यह ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, जिते 1 महीनो अॻु मुबैना तौर अगवा थियल नौजवान ड्रामाई अंदाज़ में बाज़ियाबती घर पहुची वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं माजिद संगड़ खां। जी माजिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शायद ही घोटकी में 1 महीनो अॻु मुबैना तौर ते खंबे गुम कयल पोरे कुर्बान अली चाचड़ जवाबदार वटां ड्रामाई अंदाज में वज वठी घर पहुची वियो आहे। इन हवाले सां घोटकी में पोरे कुर्बान चाचड़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो आहे त 15 दिसंबर 2020 ते बगोवा मोहल्ले भरिसां चाचड़ मोहल्ला में घर ॿाहिरां अॻूणो DSP हनीफ पोराई, संदसि भाउ ASI इंतज़ार पोराई, मुमताज़ पोराई ॿिनि घर ते चढ़ाई करे मूंखे ऐं संदसि मुंहिंजे भाउ नवाज़ चाचड़ खे खंबे B सेक्शन घोटकी थाणे ते क़ैद करे रखियो। बाद में हुननि मूंखे 1 महीने ताईं मुख़्तलिफ़ शहरनि मोरो डहरकी समेत मुख़्तलिफ़ जायुनि ते रखी धमकी ॾिनी ते चवंदा हुआ त असांखे 90 लख रुपया ॾींदा त तुंहिंजो जीवन जंजाल कंदासीं ऐं 1 महीनो टार्चर सेल में बंदि रहण खां बाद गुज़िरियल ॾींहुं वज वठी हू घर पहुतो। इन हवाले सां कुर्बान अली चाचड़ जो वधीक चवणु हो त जिते हुनखे क़ैद करे रखियो वियो हो, उन जाइ में कुछ ॿिया माण्हू बि क़ैद हुआ। इन हवाले सां नौजवान वधीक इहो बि चवणु हो त बासर हनीफ पोराई, इंतज़ार पोराई, मुमताज़ पोराई असांजो जीवन जंजाल करे छॾियो आहे। उन मौक़े ते पोरे कुर्बान चाचड़ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध DIG सक्कर SSP घोटकी में वसवारनि खां मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जी शायद ठीक है, वही मेहरबानी माजिद संगड़ तफ़सील ॾियण जे लाइ। घोटकी में यह ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। 1 महीनो अॻु मुबैना तौर अगवा थियल नौजवान ड्रामाई अंदाज़ में बाज़ियाबती घर पहुची वियो आहे। नाज़िन उमरकोट पुलिस 3 साल अॻु फौत थियल शख़्स ते केस दाख़िल करे छॾियो। 2 ॾींहं अॻु थियल नंढी चूंड दौरान झेड़े जो केस आदम नोहड़ी ते दाख़िल कयो वियो। आदम नोहड़ी 3 साल अॻु फौत थी वियो हो। उमरकोट में यह ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। उमरकोट पुलिस 3 साल अॻु फौत थियल शख़्स ते केस दाख़िल करे छॾियो। 2 ॾींहं अॻु थियल नंढी चूंड दौरान झेड़े जो केस आदम नोहड़ी ते बि दाख़िल कयो वियो। आदम नोहड़ी 3 साल अॻु फौत थी चुको आहे। अवी गोस्वामी खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। अवी, छा तफ़सील आहिनि वधीक? हाँ जी बिल्कुल, शायद
टे ॾींहं पहिरीं उमरकोट में थींदड़ PS 52 ते ज़िमनी इलेक्शन में ॻोठ भोजरा जो पोलिंग स्टेशन ते झड़ो करे ऐं पीपल्स पार्टी जे वोटरनि खे मारकुट करण जो शाहिद हुसैन बंगला जी फरियाद ते सिटी थाणे ते 23 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो हो, जॾहिं त सिटी थाणे जी पुलिस जो अजीब कारनामो साम्हूं आयो आहे त 3 साल अॻु फौत थी वियल ॻोठ भोजरा जो वासी आहे आदम नोड़ी आहे जो FIR में नालो शामिल कयो वियो आहे, जॾहिं त केस में नामज़द जवाबदार ज़मानत करण लाइ अदालत पहुता ते हुते वकील पारां आदम नोड़ी जी फौत थियण जी तस्दीक कई आहे। मूंखे ॿुधाईंदो हलां त जेको 19 ॼणा जेके केस में नामज़द हुआ उहे पंहिंजी ज़मानत जेका 20,000 रुपयनि एवज़ जेको आहे ज़मानत पंहिंजी मंज़ूर कराए वरिती आहे। जी वॾी महिरबानी अवी तफ़सील ॾियण जे लाइ। उमरकोट मां ख़बर मां सां शेयर कईसीं। उमरकोट पुलिस जो कारनामो साम्हूं आयो। 3 साल अॻु फौत थियल शख़्स ते केस दाख़िल कयो वियो। शिकारपुर पुलिस बाईपास वेझो ज़रकिल रोड ते कार्रवाई करे ट्रक मां 9.5 मण चर्स हथ करे वरितो, जॾहिं त ड्राइवर ऐं क्लीनर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP शिकारपुर जो चवणु आहे त चर्स जी मालियत 1 करोड़ खां बि वधीक आहे। तफ़सील मालूम कंदासीं शिकारपुर मां वहीद बिरोही खां। वहीद, छा तफ़सील आहिनि? जी, शिकारपुर पुलिस बाईपास वेझो ज़रखेल रोड वटि जेको आहे सुबुह जी इतला ते छापोणी ट्रक मां 9.5 मण चर्स हथ करण जी दावा कई आहे। इन सिलसिले में SSP कामरान नवाज़ पंजूता प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जेको आहे पुलिस ॻुझे इतला ते बाईपास वटि ज़रखेल रोड ते कार्रवाई करे ट्रक मां 9.5 मण चर्स हथ करे वरितो आहे ऐं 2 जवाबदारनि ड्राइवर ऐं क्लीनर खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जेके 1 करोड़ जी मालियत जो चर्स जेको आहे ट्रक ज़रिए कोयटा खां मीरपुर ख़ासि खणी वञी रहिया हुआ त जेको आहे कार्रवाई करे उते 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP जो चवणो त गैंग बाबति मालूमात वठी रहिया आहियूं, जिन खे जल्द जेको आहे गिरफ़्तार करे कानून जे कचहरे में आणे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। होॾां जेको आहे ज़रियनि वटां इहो बि मालूम थियो आहे त पुलिस कार्रवाई करे ट्रक जेको आहे 2 ॾींहं अॻु में पकड़ी हुई। 2 ॾींहंनि जे जेको आहे मुसलसल डीलिंग थियण बाद जेको आहे मुख्य जवाबदारनि खे छॾे ड्राइवर ऐं क्लीनर खे 9 मण जेको आहे 9.5 मण चर्स समेत ज़ाहिर कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी वहीद तफ़सील ॾियण जे लाइ। शिकारपुर मां ख़बर मां सां शेयर कईसीं। पुलिस बाईपास वेझो कार्रवाई कई। ज़रखिल रोड आहे जिते इहा कार्रवाई कई वई ऐं ट्रक मां 9.5 मण चर्स हथ कयो वियो। सोशल मीडिया ज़रिए शोहरत माणींदड़ मौलाना असदुल्ला खुड़ो चयो आहे त इमरान ख़ान नओं पाकिस्तान त न ठाहियो, पर हुन पुराणे पाकिस्तान जा बि टायर कढी छॾिया। मौलाना असदुल्ला खुड़ो गंबट में टाइम न्यूज़ सां वधीक कहिड़ियूं दिलचस्प ॻाल्हियूं कयूं आहिनि, अचो तव्हांखे ॾेखारियूं। जीअं त नाज़रीन अभी ॾिसी रहिया आहियो त असीं हिन वक़्तु गंबट में मौजूदु आहियूं। असां सां गॾु अलामा मौलाना असदुल्ला खुड़ो साहिब जन मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां सियासी हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल कयूं था त हू छा पिया चवनि। इमरान ख़ान महांगाईअ जो जेको तूफ़ान ॾिनो आहे उहो अवाम खे ख़ुदकशी करण ते मजबूर कयो अथई। इमरान ख़ान जेके असांखे सब्ज़ बाग़ ॾेखारिया त नओं पाकिस्तान नओं त कोन ठाहियईं, पर पुराणे जा बि टायर कढी छॾियईं। PDM जेका तहरीक शुरू कई आहे क़ाइद जमियत मौला फज़ल रहमान जे क़यादत में, बिलावल बि हुन सां गॾु आहे, अदी मरियम बि हुन सां गॾु आहे, बल्कि पूरे पाकिस्तान जो अवाम हुन सां गॾु आहे। इंशाअल्लाह 1 फरवरी खां पोइ उहा तहरीक हलंदी जो इमरान ख़ान जी कुर्सी अवामी सैलाब में लुड़ी वेंदी। चीनी काथे पहुती आहे, खंडु काथे पहुती आहे, पेट्रोल काथे पहुतो आहे, मूंखे ख़बर ई कान्हे। हो असुल में आहे मवाली। हुन खां पुछणो आहे त भंग काथे पहुती आहे, चर्स काथे पहुतो आहे, आफ़ीम काथे पहुती आहे, हीरोन जो किलो घणे थो मिले। इहो असां चरिया आहियूं जो हुन खां पुछूं पिया त खंडु महांगी थिए। मवालीअ खां इन्हनि शयुनि जो पुछिबो आहे छा? मवाल में चर्स बि थो, पुलिस अची छापो, हिकिड़ो हीअं बॻो, हिकिड़ो हीअं, हिकिड़ो ॾींहुं पुलिस जे टप खां नंढड़े ॿार जे क़बर ते हथु खां। अड़े छा पियो करे? जे बाबे जे क़बर ते कुल पियो पढ़ा। अड़े त नंढड़े ॿार जी क़बर आहे, जे बाबो नंढे हूंदे मरी वियो। नौजवाननि लाइ पैगाम इहो आहे त सीउ ॾाढो पवंदो। सीउ सां बाहि जे ज़रिए नथा पहुची सघियो, शादियूं करे सियारे जो मुक़ाबिलो कयो, छो त हेल सीउ वॾो पवंदो, 52 सालनि जो रिकॉर्ड टोड़ींदो। हेल 3 माण्हू सीउ खां बची सघनि था, सिरुनि जे भठे वारो, होटल ते चांहि करण वारो ऐं नई शादीअ वारो, बाक़ी सभु सटबा। पोड़नि जे लाइ पैगाम इहो आहे त माठ करे घर वियनि। किरोना हले थी, छो त किरोना पोड़नि ते घणो आशिक आहे। इमरान ख़ान त चए पियो त मां त करप्शन खे मुल्क खां पाक करण आयो आहियां, पर ख़बर तॾहिं पई जॾहिं पाण खे करप्शन जी TB लॻल अथसि। इंशाअल्लाह जहाज़ बि उधर ते वठी आया, ॾिठी असांजूं नियाणियूं उते फाथियूं पयूं आहिनि। एयर होस्टेस
जहाज़ त छुटो पर असांखे नियाणियूं त मोटाए। अवां अलामा मौलाना असदुल्ला खोड़े साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु हो त वज़ीर आज़म इमरान ख़ान जे दौर में एतिरी त महांगाई थी आहे जो हिन ग़रीब आवाम खे महांगाई में पीड़े छॾियो आहे ऐं ग़रीब आवाम जेको आहे उहो पंहिंजो ॿिनि वेलनि जो जेको आहे उहो गुज़र सफ़र न पियो करे सघे। हिन वक़्तु माण्हू जेके आहिनि उहे ख़ुदकशियूं कनि पिया। हिन वक़्तु PDA में अहिड़ी जेका आहे उहा तहरीक हलाईंदी जो जेको अवामी सैलाब ईंदो त उनजी जेका वज़ीर आज़म जी कुर्सी आहे उहा उन में लुड़ी वेंदी। कैमरामैन अदनान मंगी सां गॾु हफ़ीज़ मंगी, टाइम न्यूज़, गंबट। हफ़ीज़ मंगी जी रिपोर्ट मां ॾिठी। ठारू शाह वेझो ॻोठ आलम खोसो में गुरबत सबब ज़हनी तवाज़ुन विञायल मैट्रिक जे शागिर्द अली हैदर खोसो जी अमड़ इलाज जा पैसा न हुजण करे पंहिंजे जिगर जे टुकड़े खे केतिरे ई अरसे खां ज़ंजीरनि सां ॿधी छॾियो। ज़ंजीरनि में जकड़ियल नौजवान जी अमड़ नसीम ख़ातून सिहत खाते ऐं चूंडियल नुमाइंदनि खां इलाज कराइण जी अपील कई आहे। ग़ुलाम शबीर उजण ठारू शाह लाइन ते मौजूदु आहे। जी ग़ुलाम शबीर, छा तफ़सील आहिनि वधीक? जी आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ख़ुशहाल सिंध जा नौजवान गुरबत ऐं बीमारी सबबि बेहाल बणियल आहिनि। जॾहिं त ठारू शाह भरिसां ॻोठ आलम खोसो में गुरबत सबबि ज़हनी तवाज़ुन विञायल मैट्रिक जे शागिर्द अली हैदर खोसे जी अमड़ नसीम ख़ातून इलाज जा पैसा न हुजण सबबि पंहिंजे जिगर जे टुकड़े खे केतिरे ई अरसे खां ज़ंजीर सां घर में ॿधी छॾियो आहे। ज़हनी मरीज़ जी अमड़ जेका त मीडिया खे ॿुधायो त कुझु जेका साल अॻु में मुंहिंजे पुट खे मलेरिया थी, जंहिंजो जेका इलाज करायो, घर जो अलाह ताला सोन खपाए करे पंहिंजे पुट जे जिगर टुकड़े इलाज करायो, पर मगर उन ज़हनी तवाज़ुन ठीक न थियो। हिन सिहत खाते जे आला ऑफिसरनि खे ऐं DC नौशरफज़ खे अपील कई आहे त मुंहिंजी मदद करे मुंहिंजे पुट जो इलाज कराए वञो, जीअं मुंहिंजो जिगर जो टुकड़ो सही थिए ऐं असांजी ज़िंदगी ख़ुशहाल थिए। जी वॾी महिरबानी ग़ुलाम शबीर तफ़सील ॾियण जे लाइ। ख़बर अवां सां शेयर कईसीं। ठारू शाह जिते ज़हनी तवाज़ुन विञायल मैट्रिक जे शागिर्द अली हैदर खोसो जी अमड़ इलाज जा पैसा न हुजण करे पंहिंजे जिगर जे टुकड़े खे केतिरे ई अरसे खां ज़ंजीर सां ॿधी छॾियो आहे। मोरो वेझो देह दर्स में रेलवे फाटक वटि ॿिन्ही पासनि खां बीठल वण वढी काठ विकिरो कंदड़ 7 ॼणनि ख़िलाफ़ दर्स थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं तक का गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मोरो मां वहीद मस्तोई लाइन ते मौजूदु आहे। जी वहीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मोरो भरिसां दर्स पुलिस थाणे जी हद दे दर्स में मोरो बाईपास रेलवे फाटक वटि रेलवे लाइन जे ॿिन्ही तरफ़नि खां बीठल बेदमुश्क जा सरकारी वण वढंदड़नि ते ओचितो रेलवे अख़ियारे जे मुलाज़िम जी टीम छापो हयो, जंहिं दौरान वण वढींदड़ हमराह रेलवे जा क़ीमती वढियल वण छॾे फरार थी विया। दर्स पुलिस थाणे जी रेलवे जे सरकारी मुलाज़िम जमादार अंसार अली राशारी जी फरियाद ते सरकारी रेलवे जा वण वढींदड़ पीर यार मोहम्मद गुल हसन माची 5 नामालूम जवाबदारनि ते केस दाख़िल करे छॾियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु ताईं हिन केस दाख़िल थियण खां पोइ गिरफ़्तारी कंहिं क़िस्म जी न थी सघी आहे। उन सिलसिले में एस जो दर्स असलम सूमरो जो ॿुधाइणु आहे त असां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हणिया ऐं केस दाख़िल करे रहिया आहे। जंहिं मां तव्हांखे ॿुधाईंदो त रेलवे लाइन जे ॿिन्ही पासे बीठल बेदमुश्क जा वण 15 जेके आहिनि वॼाया विया आहिनि, जंहिंजे जेको आहे केस दर्स थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी वहीद मस्तोई तफ़सील ॾियण जे लाइ। केस दाख़िल कयो वियो आहे पर अञा ताईं का गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। टंडोबागो वेझो ख़लीफ़ो हाशिम लखारी में हारनि जे घरनि खे ओचितो बाहि विकोड़े वई, जंहिं सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी रखिजी वियो। हिन जॾहिं त मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मुतासिरनि वाहुद करण जी अपील कई। टंडोबागो मां अनवर अब्बासी लाइन ते मौजूदु आहे। अनवर, छा तफ़सील आहिनि वधीक? में जेके हारी आहिनि ख़लीफ़े इरशाद लगारी जा, उन्हनि जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिंजे करे घर में पियल ऐं अनाज ऐं उन्हनि जो घरू सामान जेको आहे उहो सड़ी रख थी वियो आहे। जॾहिं त ख़लीफ़ो इरशाद लिगारी जो जेको पराड़ी धनवी उनखे बाहि लॻण करे 300 मण खां वधीक जो पराड़ सड़ी वियो आहे ऐं उहो जेके ॻोठाणा आहिनि मुतासिर जेके बाहि जा आहिनि उहे खुले आसमान वेठल आहिनि ऐं उन्हनि जी कंहिं बि हेसि ताईं का बि वायर न कई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अनवर तफ़सील ॾियण जे लाइ। इहा ख़बर मां सां शेयर कईसीं। नाज़रीन, टंडोबागो वेझो ख़लीफ़ो हाशिम लखारी में हारनि जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। भेरिया सिटी में लाखा रोड जे रहवासियुनि पारां पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि इल्ज़ाम हयो आहे त पुलिस संदन नौजवान सुफ़ियान सांगी खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो हो ऐं मथसि सख़्तु तशदुद पिणु कयो। आफ्ताब कीरियो लाइन ते मौजूदु आहे भेरिया सिटी मां। आफ्ताब, छा तफ़सील आहिनि मां वटि? जी शायदि लाखावड़ वासियुनि जो बेरिया सिटी प्रेस क्लब अॻियां लाखावड़ पुलिस जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो वियो। नौजवान सुफ़ियान सांगी खे पुलिस पारां मुबैना तौर 3 महीननि ताईं बांदी बणाइण जो इंकशाफ थियो आहे। उन सिलसिले में नौजवान सुफ़ियान सांगी, शौकत सांगी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खे ॿुधाए 3 महीना अॻु अॻूणे लाखावड़ पुलिस जे SHO अकराम जावरी जी
अॻवाणी में घर ते चढ़ाई करे मूं मथां पूरी FIR दाख़िल हुजण जो पूरो इल्ज़ाम मड़े खंबे गुम कयो वियो, जंहिंखां पोइ मूंखे बांदी बणायो वियो। हिननि चयो त पुलिस मूंखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तशदुद जो निशानो बणायो ऐं फुल फ्राई हाफ फ्राई जो धमकियूं पिणु ॾिनियूं ऐं नौशहरो ऐं खैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मूंखे जेको आहे सो बांदी बणाए रखियो। हुननि SSP नौशहरो फिरोज़ ऐं ॿियनि खां घुर कई आहे त हिन मामले जी जांच करे ऐं हुनखे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी वॾी महिरबानी आफ्ताब। तफ़सील ॾियण जे लाइ नाज़रीन इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। भेरिया सिटी में लाखा रोड जे रहवासियुनि पारां पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि इल्ज़ाम हयो आहे त पुलिस संदन नौजवान सुफ़ियान सांगी खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो हो ऐं मथस सख़्त तशदुद पिणु कयो। होॾां झोल में तालीम खाते जे नंढनि मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 2007 खां असांखे टाइम स्केल समेत प्रमोशन नाहिनि मिली सघिया, जेको असांजो आइनी ऐं क़ानूनी हक़ आहे, पर असांखे अञा ताईं इहो क़ानूनी हक़ असांखे नाहे मिली सघियो। झोल में तालीम खाते जे नंढनि मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त 2007 खां असांखे टाइम स्केल समेत प्रमोशन नाहिनि मिली सघिया, जेको असांजो आइनी ऐं क़ानूनी हक़ आहे, उहो असांखे फौरी तौर ते ॾिनो वञे। इहा ख़बर अवां सां शेयर कईसीं नाज़रीन। उस्तादनि तरफ़ां इन हवाले सां इहो चयो त असांखे प्रमोशन जेके आहिनि उहे नाहिनि मिली सघिया। शिकारपुर में हॉकी रांदि खे फ़रोग़ ॾियण लाइ ट्रेनिंग सेशन मुनक़िद कई वई, जंहिंमें रांदीगरनि ऐं इंतिज़ामिया जो चवणु आहे त हुकूमत मदद करे त अॻिते वधी सघूं था। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे वहीद बिरोही। डिस्ट्रिक्ट हॉकी एसोसिएशन शिकारपुर के तावन सां विंटर हॉकी कोचिंग कैंप ऐं एम्पायरिंग वर्कशॉप 11 ॾींहनि लाइ अब्दुर्रहमान शेख हॉकी स्टेडियम शिकारपुर में मुनक़िद कयो वियो, जंहिंजा महिमान ख़ास PP अॻवान चीफ सरदार जागण खान बयो, एजाज़ी महिमान सेक्रेटरी सिंध हॉकी एसोसिएशन मोहम्मद रमज़ान जमाली, DO स्पोर्ट्स एजाज अहमद कोकर हुआ। हुन मौके ते हुननि जो चवणु हो त ॾिसी तमामु ख़ुशी थी थिए, हॉकी खे तबाह करे छॾियो आहे PTI हुकूमत, क्रिकेट खे बि हुन रास्ते वठी था वञनि, हाणे भला कंदो न थींदो ईअं। बाक़ी हिते अहिड़ो इंटरनेशनल लेवल जी फैसिलिटी आहे, क्रिकेट जी भी ठहंदी इंशाल्लाह, भला कंदो बेहतर थींदो। जब हम आए हैं यहाँ तो स्टैंडर्ड लो था और इंशाल्लाह बड़ी बात नहीं है, हमने खुद देखा है, यहाँ के लोग आपको बताएंगे कि जो 15-16 दिन की हमने ट्रेनिंग करी है इनको, तो इनमें खुद इम्प्रूवमेंट आई है। और हमारी कोशिश है इन डिस्ट्रिक्टों को हम हैदराबाद, कराची और सक्खर के लेवल के खिलाड़ियों की तरह उनको खड़ा हो। ये डिस्ट्रिक्ट की जो टीम है, जो लो डिस्ट्रिक्ट है, फिलहाल शिकारपुर से हमने कोशिश की है। इन में जेके असां इहो अंदाज़ो लगाए सघूं था ऐं उन बकोल उन्हनि जे त असां शिकारपुर जे नौजवाननि में एतिरो टैलेंट आहे, हीरा हुया पर उन्हनि खे सिर्फ़ु तराशण जी ज़रूरत आहे, जेका आहिनि उन्हनि इंटरनेशनल कोच ऐं एम्पायर जे थ्रू जेके असां उन्हनि हीरनि खे तराशण जी कोशिशि कई आहे। ऐं हिन प्लेटफॉर्म ते इंशाअल्लाह ताला त शिकारपुर जी हॉकी जेके आहिनि उहा जल्द कंहिं न कंहिं विक्ट्री स्टैंड ते साम्हूं ईंदी जेका आहे। क्योंकि माशाअल्लाह हिते गेम थी आहे, जो असां जेको आहे सिंध हुकूमत ऐं डिस्ट्रिक्ट हुकूमत खां जेको आहे त कुझु फंड वग़ैरह जेको आहे मुहैया करनि था हिते। असीं घुर कंदा डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खां ऐं सिंध गवर्नमेंट खां त कम अज़ कम अहिड़ा ग्राउंड जेके तमामु वॾे मुश्किलात सां ठहिया आहिनि, उन्हनि जी मालिकी कई वञे, उन्हनि जी सरपरस्ती कई वञे। असांजे नौजवाननि में टैलेंट आहे, क्रिकेट जे हवाले सां हुननि रिज़ल्ट ॾिनो आहे असांखे, पूरे पाकिस्तान में जेको आहे उन्हनि खां असां रिज़ल्ट वरितो आहे। पर जे अगरि सरपरस्ती न थींदी इन्हनि ग्राउंडनि जी, स्पोर्ट्स कम्प्लेक्सनि जी, हिननि इदारनि जी, त पोइ ही ग्राउंड जेके आहिनि से तबाह बर्बाद थी वेंदा। असां हिते ॾाढनि जो कैंप लॻल हो, डिस्ट्रिक्ट शिकारपुर खां असां आयल आहियूं, हिते कैंप रिलीज कयासीं, ॾाढी असां हिते सिखियोसीं, उन खां पोइ असांजो मैच थियो तमामु बहितरीनु थियो माशाअल्लाह। तकरीब में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त नौजवान मुल्क ऐं क़ौम जो सरमायो हूंदा आहिनि, तंहिं करे उन्हनि खे रांदियुनि में हाणे उन्हनि जे सलाहियतुनि मां कमु वरितो वञे। आख़िर में सभिनी रांदीगरनि खे ज़िले हॉकी एसोसिएशन पारां इनाम, सर्टिफिकेट ऐं शील्ड ॾिना विया। कैमरामैन मंज़ूर सां गॾु वहीद बिरोही, टाइम न्यूज़ शिकारपुर। रिपोर्ट मां ॾिठी मीरपुर ख़ास में आज़म स्पोर्ट्स फुटबॉल क्लब फाइनल मुक़ाबले में यंग बलोच जी टीम खे शिकस्त ॾेई आल सिंध सेठ किशोरी लाल मेमोरियल सुपर कप फाइनल ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती। इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ास में आज़म स्पोर्ट्स फुटबॉल क्लब फाइनल मुक़ाबले में यंग बलोच जी टीम खे शिकस्त ॾेई आल सिंध सेठ किशोरी लाल मेमोरियल सुपर कप फुटबॉल टूर्नामेंट जी ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती। तफ़सील मालूम कंदासीं रवि शंकर मीरपुर ख़ास में लाइन ते मौजूदु आहे। रवि, छा डिटेल्स आहिनि वधीक? जी शायद मैं तव्हांखे ॿुधायां त मुसलसल 20 ॾींहनि खां जेके शहीद बेनज़ीर भुट्टो स्टेडियम में जारी आल सिंध सेठ किशोरी लाल मेमोरियल सुपर कप फुटबॉल जेको टूर्नामेंट जारी हुयो, जेको अॼु आज़म स्पोर्ट्स फुटबॉल क्लब कराची
ॿियो यंग बलोच मीरपुर ख़ास जी टीम जे विच में थियो फाइनल, जंहिंमें जेको आज़म स्पोर्ट्स फुटबॉल कराची जी जेका टीम आहे उहो 1 गोल करे उनखे यंग बलोच जी जेका टीम खे शिकस्त ॾेई छॾी ऐं जेको टूर्नामेंट आहे उहो पंहिंजे नाले करे वरितो। ऐं उनखां अलावा तव्हांखे ॿुधाए था जेको इन्ही जेको टूर्नामेंट में जेको महिमान ख़ासि हरीराम किशोरी लाल जेको सूबाई वज़ीर आहे उनजो पुटु करणी हरीराम हुयो, जंहिं इहो जेको खटींदड़ हुया उन्हनि खे 25,000 रुपया कैश ऐं जेके ॿिया इनामात बि ॾिना विया। ऐं उन वक़्तु उन मौक़े ते हुनजो इहो बि चवणु हो त अहिड़ा जेके रांदियुनि जूं सरगर्मियूं ज़िले सतह ते असां जारी रखंदासीं। जी वॾी महिरबानी रवि। तफ़सील ॾियण जे लाइ मीरपुर ख़ास मां ख़बर अवां सां शेयर कईसीं स्पोर्ट्स जे मैदान में, जिते आज़म स्पोर्ट्स फुटबॉल क्लब फाइनल मुक़ाबले में यंग बलोच जी टीम खे शिकस्त ॾेई आल सिंध सेठ किशोरी लाल मेमोरियल सुपर कप फाइनल टूर्नामेंट जी ट्रॉफी पंहिंजे नाले कई। नासिन नूरियाबाद में लैंड माफिया ॿीहर सरगर्म थी वई। सुप्रीम कोर्ट जे हुकुम बाद रेवेन्यू खाते जी मिली भगत सां कब्ज़ा माफिया जाली ज़मीनी कागज़ ठाराए रहवासियुनि लाइ ज़मीन तंग करे छॾी आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त लैंड माफिया रेवेन्यू अमले सां गॾिजी तंग करे रही आहे। आलम पालारी नूरियाबाद में लाइन ते मौजूद आहे। आलम, छा तफ़सील आहे? जी बिल्कुलु, ही नूरियाबाद में लैंड माफिया ॿीहर सरगर्म थी वई आहे। सुप्रीम कोर्ट जे हुकुम बैदि बि रेवेन्यू खाते जे मिली भगत सां जेका कब्ज़ा माफिया आहे उहा जाली ज़मीन जा कागज़ ठाराए रहवासियुनि लाइ ज़मीन तंग करे छॾी आहे। नूरियाबाद जे इलाइक़े जे मुख़्तलिफ़ जॻहनि में जेके सरकारी ज़मीनूं पियल आहिनि उन्हनि ते लैंड माफिया ॿीहर कब्ज़ा करे वरिता आहिनि। रहवासियुनि रशीद अली पालारी तारक ऐं गुलज़मान टाइम न्यूज़ खे ॿुधाईंदे चयो त असांजे अबनि ॾाॾनि जी मिल्कियत आहे जंहिं ते लैंड माफिया पारां कब्ज़ा ज़ोरी कया पिया वञनि। असां वटि इन्हनि जा कागज़ बि मौजूदु आहिनि, पर जेके बासर लैंड माफिया आहिनि उहे ज़बरदस्ती ॿाहिरि खां माण्हू घुराए उन्हनि ज़मीननि ते उन्हनि खे काबिज़ कयो आहे। हिननि अहिड़ा अदालतनि ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई त संदनि जेके मिल्कियतूं आहिनि उन्हनि सां जेके नाजाइज़ कब्ज़ा कया विया आहिनि उहे DCO जामछोरो ऐं ॿिया अमलदार नोटिस वठी उहे असांजे एहतजाज जो नोटिस वठी असांजे अबनि ॾाॾनि जे ज़मीननि सां कब्ज़ा ख़तमु कया वञनि। जी साईं, वॾी महिरबानी आलम। तफ़सील ॾियण जे लाइ नूरियाबाद मां ख़बर अवां सां शेयर कईसीं, जिते लैंड माफिया ॿीहर सरगर्म थी वई। सुप्रीम कोर्ट जे हुकुम बाद रेवेन्यू खाते जी मिली भगत सां कब्ज़ा माफिया जाली ज़मीनी कागज़ ठाराए रहवासियुनि लाइ ज़मीन तंग करे छॾी आहे। रहवासियुनि जो इहो चवणु हो त लैंड माफिया रेवेन्यू अमले सां गॾिजी तंग करे रही आहे। उन्हनि जो चवणु हो त लैंड माफिया ऐं रेवेन्यू जेको अमलो आहे उहो ॿिट बणिजी असांखे तंग करे रहियो आहे। जेके असांजूं ज़मीनूं आहिनि उहे असांखां खसण जी साज़िश थी रही आहे। नाज़रीन, सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ही। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।